नाज़रीन एयरलाइंस वठियो खे आगाही ॾींदा हलूं काज़ी अहमद में क़ौमी शहर ते सादिक़ाबाद खां कराची वेंदड़ वेन ऐं टालनि में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फौतुनि में शाहिद हमीद ऐं जामा ख़ान पठान शामिल आहिनि। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं अहम ख़बर आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम हैदर बालादी खां। जी गुलाम हैदर, हादसे बाबति आगाही ॾिजो। जी बिल्कुल, काज़ी अहमद भरिसां क़ौमी शाहराह ते अहमदीना स्टाफ वटि पंजाब खां कराची ॾांहुं वेंदड़ डोम मुसाफ़िर वैन ऐं टालनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में वैन सवार मुसाफ़िर 2 ॼणा शाहिद हमीद पठान ऐं जुमा ख़ान पठान मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त 7 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर तालका इस्पताल काज़ी अहमद मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में 6 वरियनि जो शवाल, 60 वरियनि जो मोहम्मद सादिक, 50 वरियनि जी रशीदा, 40 वरियनि जी तिजावल अंजम कामरान ऐं 20 वरियनि जो उबैद शामिल आहिनि। होॾां पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रालर खे पंहिंजी तावील में वठी छॾियो। ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। जी महिरबानी, आवाज़ अपडेट करना।